नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त बुलड़ी शाह करीम लग ॻोठ रहीम बख्श रिंद जो नौजवान इमाम ॾिनो रिंद नौकरी न मिलण करे 2017 में अप्लाई कईसीं, कुछ कोन थियो। पोइ उन खां सोचियोसीं पकोड़ा खपाए पंहिंजो पेट गुज़र करी। ॾाढो वियोसि रुलियोसि। सईद नवीद कमर आयो इलेक्शन में, उन खां मिनतूं कयूंसीं। अब्दुल करीम सुमरो आयो, उन खे चयोसीं बुलड़ी शाह करीम जे ॻोठ रहीम बख्श रिंद जो रुवासी नौजवान इमाम ॾिनो रिंद तइलीम याफ़्ता हुअण जे बावजूद हू मज़दूरी करण ते मजबूर आहे। इमाम ॾिनो रिंद 2017 में 12 क्लास पास कया, पर नौकरी न मिलण करे पकोड़ा विकणी पेट गुज़र पियो। घणो पढ़ियल आहीं? 12 क्लास। अप्लाई कयो न, किथां मिली नौकरी? न, बिल्कुलु नौकरी ते ॾाढो वियोसि रुलियोसि तड़पियोसि, का शइ कोन थी। कंहिं वटि में नई 86 माण्हू आहे। सईद नवीद कमर आयो इलेक्शन में, उन खां मिनतूं कयूंसीं। अब्दुल करीम सुमरो आयो, उन खे चयोसीं, पर कंहिंखां हींअर खुली कचहरी में पिपलक पार्टी जा कारकुन आया, उन में डिग्री ॾिनीसीं, अप्लाई कईसीं, उते बि कुझु कोन थियो। हेल्थ वर्कर में पाण अप्लाई कईसीं, उन में कुझु कोन थियो। 2017 में अप्लाई कईसीं, उन खां पोइ वरी माना पकोड़ा खपणु शुरू कयोसीं, पंहिंजो कुझु कोन थियो। पोइ उन खां सोचियोसीं पकोड़ा खपाए पंहिंजो पेट गुज़र करी। हिन नौजवान जी शादी बि थियल आहे ऐं 2 न्याणियूं, हिकु माउ बि आहे। थोड़ी आहे, बच्चा आहिनि, 2 न्याणियूं बि आहिनि, शादीशुदा आहियां, ॾाढो ग़रीब मिसकीन, माना कंहिं ॻाल्हि जो माना पाणखे आसरो कोन्हे। अलाह खां सवाइ ॾाढो ग़रीब आहियां। पे गुज़ारे वियो, माउ पोड़ी, 2 न्याणियूं ऐं माना 7 भेणूं। उन खां अलावा गुज़र जो बि हाल कोन्हे। 100 जे पोयां 25 रुपया बचनि था, जेको माना पेट गुज़र करियूं था, जेको माना शाम जो अटे जो सेर वठी घर खणी ईंदा आहियूं। हुकूमत खे घुर्जे त हिन नौजवान खे नौकरी ॾे, जी पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र सही नमूने सां